बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अलिफ लाम मीम। ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल्मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिलग़ैबि व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून वल्लज़ीना युमिनून बिमा उन्ज़िल इलैक व मा उन्ज़िल मिन क़ब्लिक व बिल-आख़िरति हुम यूक़िनून उलाइक अला हुदाम मिन रब्बिहिम व उलाइक हुमुल मुफ़्लिहून। इन्नल्लज़ीन कफ़रू सवाउन अलैहिम अअन्ज़रतहुम अम लम तुन्ज़िरहुम ला युमिनून। ख़तमल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समअहिम व अला अबसारिहिम ग़िशावतुन व लहुम अज़ाबुन अज़ीम। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाहु अअलमु बिमुरादिही। इन्हनि पहिरियनि हुरूफ़ मुक़त्तआत जी माना अल्लाह जी ज़ात मुक़द्दस खे इल्म में आहे। ही किताब आहे जो नाहे शक इन्ही में हिदायत आहे नेकोकारनि परहेज़गारनि जे लाइ जेके ईमान आणनि था ग़ैब ते ॻुझ ते ऐं क़ाइमु कनि था निमाज़ ऐं उन्हनि शयुनि मंझां जो रिज़्क़ ॾिनोसीं असां इन्हनि खे ख़र्च कनि था ऐं जेके माण्हू ईमान आणनि था उन शरीयत मुतहरा ते जेका नाज़िल कई वई तुंहिंजे तरफ़ ऐं जेको नाज़िल कयो वियो तोखां पहिरियनि ते ऐं इहे आख़िरत ते यकीन रखनि था इहे हिदायत ते आहिनि पंहिंजे रब जे तरफ़ां ऐं इहे ई कामयाब थींदड़ आहिनि। बेशक जिन माण्हुनि कुफ़ुर कयो बराबरि आहे इन्हनि ते जो ड्रेजारे तूं इन्हनि खे या न ड्रेजारे तूं इन्हनि खे न ईमान आणींदा। मुहर हई अल्लाह ताला इन्हनि जे दिलनि ते ऐं इन्हनि जे कननि ते ऐं इन्हनि जे अखियुनि ते पर्दा आहिनि। इन्हनि जे लाइ आहे वॾो अज़ाब। सूरतुल बक़रा या सूरत मदीनतुल मुकरमा में नाज़िल थी आहे। इन में 286 आयतूं आहिनि ऐं 40 रुकू आहिनि। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो त इन जो पढ़णु ऐं सिखणु बरकत आहे। इन जो छॾे ॾियणु हसरत आहे। क़यामत जे ॾींहुं इहा ऐं सूरत आल इमरान ॿिनि ककरनि जी शक्ल वठी करे इन जे पढ़ंदड़ ते छांव कंदा ऐं ॿिया लफ़्ज़ अचनि था जीअं पखियुनि जा वलर हूंदा आहिनि ईअं क़ुर इन्हनि सूरतुनि खे पढ़ंदड़ जे मथां छांव कंदा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुक़द्दसा आहे जेको इन सूरत जूं पहिरियूं 4 आयतूं ऐं आयतल कुर्सी खां बाद वारियूं 2 आयतूं ऐं सूरह बक़रा जूं आख़िरी आयतूं सुबुह ऐं शाम तिलावत कंदो उन जो घर उनजा अहल अयाल शैताननि खां महफ़ूज़ रहंदा, बातिल क़ुवतुनि खां महफ़ूज़ रहंदा, इन्हनि जिन्नात ऐं मूज़ी शयुनि जे असरात खां महफ़ूज़ रहंदा। पहिरीं आयत में अल्लाह ताला फ़रमाए अलिफ लाम मीम। इन्हनि खे चइबो आहे हुरूफ़ मुक़त्तआत। आम करे इन जी मुफ़स्सिरीन हज़रात माना कंदा आहिनि अल्लाहु अअलमु बिमुरादिही। इन्हनि जी माना अल्लाह खे ख़बर आहे। बाज़ हज़रात इन जी माना कई आहे अलिफ मुराद अल्लाह, लाम मां मुराद अल्लाह जो इस्म लतीफ़
मीम मां मुराद अल्लाह जो इस्म मजीद। ऐं बाज़ हज़रात फ़रमायो आहे त इहे हरूफ़ मुक़त्ताआत हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं अल्लाह ताला जे दरमियान में राज़ जा अल्फाज़ आहिनि जो इन्हनि खे अल्लाह ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवा कोई नथो ॼाणे इन्हनि जी माना। हिकिड़ो दफ़ो यहूदी हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िदमत आलिया में आया ऐं साईं जन इहे अल्फाज़ तिलावत फ़रमाया। पोइ उन्हनि इन्हनि अल्फाज़ जो अबजद कढी चयो त असां अहिड़े दीन में कीअं दाख़िल थियूं जंहिं दीन जी मुद्दत 71 साल आहे। अलिफ़ माना 1, लाम माना 30, मीम माना 40। चयूं त अहिड़े दीन में कीअं माण्हू दाख़िल थींदा जिन जी मुद्दत ई कुल 71 साल आहे। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान शरीफ़ जे ॿियनि सूरतुनि में काथे अलिफ़ लाम मीम स्वाद आहे, काथे अलिफ़ लाम मीम रा आहे, काथे काफ़ हा या आइन स्वाद आहे। पोइ यहूदियुनि चयो त हाणे असां ते मामिलो मुंझी पियो त हिन दीन जो केतिरो वक़्तु आहे, केतिरो पीरियड आहे। बहरहाल आम इन जी माना आहे त अल्लाह खे इन जी माना मालूम आहे। ही किताब क़ुरान मजीद अहिड़ो किताब आहे जंहिंमें ज़रे बराबरि शक ऐं तरद्दुद न आहे, शक जी गुंजाइश ई न आहे। कूड़ त पंहिंजी जॻह ते महाल आहे, ग़लति थियणु त नामुमकिन आहे, पर हिकिड़ो दिलि में जेको ख़्यालु ऐं तसवुरु ईंदो आहे अल्लाह ताला उन जी बि तरदीद फ़रमाए छॾी त हे अहिड़ो मुक़द्दस ऐं सचो किताब आहे जंहिंमें ज़रे बराबरि तरद्दुद ऐं शक जी काई बि गुंजाइश कोन्हे का। हुदल लिल मुत्तक़ीन, इहो किताब हिदायत आहे नेकोकारनि जे लाइ, परहेज़गारनि जे लाइ। यानी हिन किताब मुक़द्दस मां फ़ाइदो हासिल करण वारा नेकोकार हूंदा, परहेज़गार हूंदा, मुत्तक़ी हूंदा। तक़वा, तक़वा छा खे चइबो आहे? तक़वा जे लफ़्ज़ जी माना आहे बचाइणु, बचणु, डिॼणु, परहेज़ करणु। तक़वा जा 3 दर्जा आहिनि। पहिरें नंबर ते शिरक खां, कुफ़ुर खां बचणु, इहो तक़वा जो पहिरियों दर्जो आहे। ॿिए नंबर ते फ़राइज़ जी, अल्लाह जे अहकामनि जी फ़रमाबरदारी करणु, इहो तक़वा जो ॿियो दर्जो आहे। 3 नंबर ते ख़वासुल ख़ास जे तक़वा जो दर्जो आहे, जिन जो अल्लाह जी ज़ात मुक़द्दस तां तक़र्रुब हूंदो आहे, वेझड़ाई हूंदी आहे। उहे मुश्तबहात, हराम ऐं हर जेको आहे उन कम खां पाण खे बचाईंदा आहिनि जेके उन्हनि खां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फ़रमायो आहे। नेकोकारनि परहेज़गारनि जे लाइ इहो हिदायत वारो किताब आहे। अल्लाह ताला उन्हनि नेकोकारनि परहेज़गारनि जो औसाफ़ ॿुधायूं, वसफ़ूं ॿुधायूं। अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, जेके ॻुझ ते ईमान आणनि था, ग़ैब ते ईमान आणनि था। अल्लाह जी ज़ात मुक़द्दस खे असां कोन ॾिठो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह आलिया में असांखे हाज़िरी जो शरफ़ साईं जन जे हयात तय्यबा में उते कोन हुयो। न को वही जे नाज़िल थियण खे असां ॾिठो आहे, न जन्नत खे ॾिठो आहे, न जहन्नम खे ॾिठो आहे, न सिराते पुल सिरात खे ॾिठो आहे। पर असां समूरनि शयुनि खे मञूं था, समूरनि शयुनि ते ईमान आणियूं था। मलाइकनि खे बि, अंबिया खे बि, रसूलनि खे बि, आख़िरत खे बि, जन्नत खे बि, जहन्नम खे बि, पुल सिरात खे बि, इन्हनि समूरनि शयुनि ते ईमान आणियूं था। इहे सभु शयूं ग़ैब में आहिनि, ॻुझ में आहिनि। अल्लाह से फ़रमाया मुत्तक़ी उहे आहिनि जेके ईमान आणनि था ॻुझ ते। ईमान ऐं इस्लाम छा खे चइबो आहे? ईमान चइबो आहे तस्दीक़ुम बिल क़ल्ब व इक़रारुम बिल लिसान, दिलि में तस्दीक़ करणु, मञणु, तस्लीम करणु ऐं ज़बान सां इक़रार करणु, इहो ईमान जो नालो आहे। गोया के ईमान जी इब्तिदा दिलि खां थींदी आहे, उन जी इंतिहा इस्लाम जी सूरत में आज़ा सां थींदी आहे। ईमान जी इब्तिदा दिलि खां, उन जी इंतिहा आज़ा ते थींदी आहे। ऐं इस्लाम जेको आहे ज़ाहिरी तौर ते अल्लाह जे अहकामनि खे तस्लीम करणु, फ़रमा बरदारी करणु, इहो इस्लाम आहे। ईमान आणनि था ग़ैब ते, ॻुझ ते।
ईमान आणण खां बाद में आमाल सालिहा जो अल्लाह से तज़किरो फ़रमायो। ईमान खां बाद में ईमान जी अलामत आमाल जी सूरत में पहिरें नंबर ते अमल आहे युक़ीमून सलात, नमाज क़ाइमु कनि था। अल्लाह ताला फ़रमाए इकामत सलात, इहो अदून सलात अल्लाह से न फ़रमाए। इकामत सलात जी माना आहे नमाज के पंहिंजे फ़राइज़ सां, वाजिबात सां, सुनन सां, मुस्तहबात सां, नमाज जे वक़्तनि में जमात सां हमेशगी सां अदा करण इन खे चइबो आहे इकामत सलात। हाणे असां इहा इकामत सलात ख़ासि मोमिननि जी निशानी आहे नमाज क़ाइमु करणु। उन खां बाद में इहा अथई बदनी इबादत, जानी इबादत, हमेशा वारी इबादत, ॾींहं में 5 दफ़ा बहैसियत फ़र्ज़ जे अदा करण वारी बदनी इबादत। व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, जिन शयुनि मंझां असां इन्हनि खे रिज़्क़ ॾिनो आहे उन्हनि मां अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि था। अल्लाह ताला हिते फ़रमाए त जेको असां इन्हनि खे रिज़्क़ ॾिनो आहे, जहिड़े तरह जो वापार मां अचेनि, तिजारत मां अचेनि, मुलाज़िमत ऐं नौकरी मां अचेनि, हथ जे धंधे मां अचेनि, या इल्म जो उन्हनि खे रिज़्क़ आहे, जहिड़े तरह जो उन्हनि खे रिज़्क़ आहे उन खे अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि था। इन्फ़ाक़ जो लफ़्ज़ मुतलक़न आहे, फ़र्ज़ी ख़र्चनि ते बि शामिलु थींदो आहे, नफ़ली ख़र्चनि खे बि शामिलु थींदो आहे। फ़र्ज़ी ज़कात आहे, नफ़ली सदक़ात ख़ैरात इहे नफ़ली आहिनि। इन्फ़ाक़ जो लफ़्ज़ ॿिन्ही खे शामिलु आहे। त फ़राइज़ जेके माली फ़र्ज़ी इबादतूं आहिनि उन्हनि खे बि अदा कनि था, जेके नफ़ली इबादतूं आहिनि उन्हनि खे बि अदा कनि था। जान खां पोइ माल, अल्लाह ताला फ़रमाए त मोमिननि जी निशानी इहा आहे ईमान खां बाद में, तक़वा खां बाद में नमाज भी पढ़नि था ऐं अल्लाह जे रस्ते में माल भी ख़र्च कनि था। वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक, ऐं 3 नंबर ते अल्लाह ताला इन्हनि मुत्तक़ीन ऐं मोमिनीन जी निशानी बयानु फ़रमाई त जेको कुझु तो ते नाज़िल कयो वियो आहे उन ते ईमान आणनि था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुरान शरीफ़ नाज़िल थियो, 23 सालनि में नाज़िल थियो। अलहम्द खां वठी करे वन्नास ताईं नाज़िल थियो। उन में बि जेके बि अहकाम आहिनि, पहिरें हरफ़ खां वठी करे आख़िरी हरफ़ ताईं जहिड़ी तरह जा अहकाम आहिनि उन ते ईमान आणनि था, उनखे तस्लीम कनि था, उन्हनि खे मञनि था। माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आंदल कलाम मुक़द्दस जे मञण खां सवा माण्हू मोमिन नथो थी सघे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आंदल शरीयत मुताहरा जे तस्लीम करण खां सवा माण्हू मोमिन नथो थी सघे। वमा उनज़िल मिन क़ब्लिक, ऐं तोखूं पहिरियों जेके किताब नाज़िल कया विया आसमानी, तौरात, ज़बूर, इंजील, सुहुफ़ इब्राहिमिया, या जेके अल्लाह ताला आसमाननि मां किताब नाज़िल कया उन्हनि खे बि सचो तस्लीम कनि था। त मोमिन जी निशानी इहा आहे त तमामु कुतुब आसमानिया खे मञणु, उन ते ईमान आणणु। हिते अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मा उनज़िल इलैक जेके ज़िक्र करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़त्म नबूवत जो ज़िक्र फ़रमायो त हाणे नबूवत जो सिलसिलो ख़त्म आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में कोई नबी न आहे अचणो, छो त जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में कोई नबी अचे हा त अल्लाह साईं फ़रमाए हा त अञा को किताब नाज़िल थियणो आहे। अल्लाह ताला हिते इक्तिफ़ा फ़रमायो त तोते जेको किताब नाज़िल थियो इहो आख़िरी किताब आहे, ॿियो कोई किताब नाज़िल थियणो न आहे। वबिल आख़िरति हुम युक़िनून, मोमिनीन मुत्तक़ीन जी सिफ़त इहा आहे त आख़िरत ते इन्हनि जो यकीन आहे। अल्लाह ताला आख़िरत जो तज़किरो फ़रमाए, यकीन जी ॻाल्हि कई। जॾहिं माण्हू जे अंदरि यकीन हूंदो आहे उनखे पोइ उन जी उहो तयारी कंदो आहे। जॾहिं माण्हू खे आख़िरत जो यकीन हूंदो, उन ॾींहुं हिसाब किताब जो यकीन हूंदो, उन ॾींहुं वारे बाज़ पुरस जो यकीन हूंदो, पोइ उन जे लाइ माण्हू तयारी कंदो। तंहिंजे करे अल्लाह ताला फ़रमायो आहे त सिर्फ़ु आख़िरत खे मञनि नथा, बल्कि आख़िरत जो यकीन रखी करे उन जे लाइ तयारी कनि था। आख़िरत यकीनी तौर ते आहे। आख़िर में अल्लाह ताला अहिड़नि मुत्तक़ीन परहेज़गारनि मोमिननि जे लाइ फ़रमायो उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम, इहे हिदायत ते आहिनि ऐं इहे ई कामयाबी हासिल कंदड़ आहिनि, जिन में इहे सिफ़तूं आहिनि, जिन खे ईमान बिल ग़ैब आहे, जेके इकामत सलात कनि था, अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि था, जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियल किताब ते ईमान आणनि था, आख़िरत ते यकीन रखनि था, इहे ई कामयाब माण्हू आहिनि। इन्हनि 4 आयतुनि में अल्लाह ताला मोमिनीन, मुख़लिसीन, मुत्तक़ीन परहेज़गारनि जो ज़िक्र ख़ैर फ़रमायो ऐं उन्हनि जे कामयाबी जो ज़िक्र फ़रमायो।
हाणे जेके आयतूं पढ़जनि थियूं उन्हनि में अल्लाह ताला काफ़रनि जो तज़किरो फ़रमायो आहे त जेके माण्हू कुफ़ुर कनि था, कुफ़ुर जे लफ़्ज़ जी माना आहे लिकाइणु। चूंकि काफ़र पंहिंजे अक़ीदे खे अल्लाह ताला जी वहदानियत खे तस्लीम न कंदो आहे, दिलि में कुफ़ुर खे लिकाईंदो आहे, उन सां गॾु ॿिए कंहिं खे शरीक कंदो आहे या अल्लाह जे वहदानियत जो इनकार कंदो आहे, तंहिंजे करे इन खे चइजे थो कुफ़ुर। अल्लाह ताला फ़रमायो काफ़रनि खे तूं ड्रिजारे या न ड्रिजारे, इन्हनि जी एॾी पस्ती थी वई आहे, दिलि इन्हनि जी एॾी ज़ंगजी चुकी आहे, कटिजी चुकी आहे जो इहे ईमान न आणींदा। छो त इल्म जे हासिल करण जा टे उज़वा आहिनि। इल्म जे हासिल करण जा टे उज़व आहिनि। या त माण्हू का ॿुधी करे मालूमात हासिल कंदो आहे, या ॾिसी करे मालूमात हासिल कंदो आहे, या दिलि में सोच वीचार करे फ़िकिर करे इल्मु हासिल कंदो आहे। अल्लाह ताला फ़रमायो काफ़र अल्लाह जी ज़ात मुक़द्दस खे ईमान नथा आणनि, छो त इन्हनि जे इल्मु वारा टई उज़वा परदनि में आहिनि। अल्लाह साईं मुहर हणी छॾी इन्हनि जे दिलनि ते, जो इन्हनि जे दिलनि में अल्लाह जी वहदानियत, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत ऐं ईमान बिल ग़ैब ऐं इक़ामतुस्सलात ऐं आमाल सालिहा जी ॻाल्हि इन्हनि जे दिलि में अचे ई कोन थी। वाला समअहिम, ऐं इन्हनि जे कननि ते त कननि सां ॿुधी करे हक़ खे क़बूल कनि। हाणे कननि सां ईअं त ॿुधनि था, पर इन ॿुधण जे बावजूदु क़बूल नथा कनि, ॼण त इहे ॿुधनि ई नथा। हक़ खे हिकिड़ो माण्हू ॿुधे पर उनखे क़बूल न करे, इहो बि ॼण त ॿुधणु नाहे। वाला अब्सारिम ग़िशावा, इन्हनि जे अखियुनि ते परदा आहिनि, परदो को रखी छॾिजे त ॿाहिरों वारी शइ नज़र न ईंदी। इन्हनि जे अखियुनि ते इहा परदो आहे जो इन्हनि खे हक़ीक़त ईमान नज़र नथी अचे, अल्लाह जी वहदानियत नज़र नथी अचे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत नज़र नथी अचे, क़ुरान जी सचाई नज़र नथी अचे। अल्लाह ताला अहिड़नि जे लाइ फ़रमायो वलहुम अज़ाबुन अज़ीम, अहिड़नि काफ़रनि जे लाइ जिन जे दिलनि ते, जिन्हनि जे कननि ते, जिन्हनि जे अखियुनि ते परदा आहिनि, इन्हनि जे लाइ आख़िरत में दुनिया में दर्दनाक अज़ाब आहे। अल्लाह ताला असांखे पंहिंजनि मोमिनीन मुख़लिसीन सादिकीन मुत्तक़ीन परहेज़गारनि मां बणाए। अल्लाह ताला असांजे ॿुधण ॿुधाइण खे पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फ़रमाए। सुभाणे सूरह बक़रा जो इंशा अल्लाह ताला ॿियो रुकू थींदो, जंहिंमें अल्लाह ताला मुनाफ़िकीन जो ज़िक्र फ़रमाया आहे। ज़िंदगी मुलाक़ात अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाह। अल्लाहुम्मा अहदिना फ़ीमन हदैत वआफ़िना फ़ीमन आफ़ैत वतवल्लना फ़ीमन तवल्लैत बारिक लना फ़ीमा आतैत वक़िना शर्र मा क़ज़ैत फ़इन्नका तक़दी वला युक़ज़ा अलैक। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।